ڪرمپور صحت مرڪز में काफ़ी अरसे खां ڈاڪٽرن समेत ॿिए अमले ऐं दवाउनि जी खोट सबबि शहर ऐं इलाइक़े जी मुस्तहिक आवाम इलाज जहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहे। क़रमपुर रूरल हेल्थ सेंटर में सालनि खां वठी लेडी डॉक्टराणी तैनात न हुअण सबबि शहर ऐं इलाइक़े जूं ग़रीब औरतूं इलाज जहिड़ी सहूलियत खां महरूम आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां DC क़शमूर कंदकोट तरफ़ां क़रमपुर सिहत मर्कज़ में तैनात कयल 2 ڈاکٹر मंज़ूर अहमद निंदवाणी ڈاکٹر मोहम्मद सईद अवान पाण खे बदली कराइण या वीज़ा ते वञण लाइ डुक डोड़ करण लॻा। DC क़शमूर कंदकोट मुनोरली मिठियाणी क़रमपुर सिहत मर्कज़ में सहूलतन जी खोट जो नोटिस वठी डॉक्टर ऐं डॉक्टराणियुनि जी तैनाती खे मुमकिन बणाए अस्पताल में बुनियादी सहूलतन जी खोट खे ख़त्म करे शहर ऐं इलाइक़े जी मुस्तहिक ग़रीब आवाम खे इलाज जूं सहूलतूं मुहैया करे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।